अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आकिबतु लिल मुत्तकीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल हुर्रिल मुहज्जलीन अत्यबित तय्यबीन व अतहरित ताहिरीन मौलाना व मौला सक़लैन हबीबिना मुहम्मदिन जद्दिल हसन वल हुसैन सलवातुल्लाहि व सलामुन अलैहि व अला आलिहि तय्यबीन ताहिरीन व अला अस्हाबिहिल अंसारि वल मुहाजिरीन अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लहु व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम या अय्युहन्नास क़द जाअकुम बुरहानुम मिर रब्बिकुम व अंज़लना इलैकुम नूरम मुबीना सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा ज़ौक़ सां शौक़ सां मोहब्बत सां वॾे आवाज़ सां गॾिजी दुरूद शरीफ़ पढ़ो अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदिना व मौलाना व मुर्शिदिना व मुनइमिना मअवाना व मलजाना हबीबिना व नबिय्यिना व नूर क़ुलूबिना सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व औलादिहि व इत्रतिहि व अहलि बैतिहि अजमईन। हज़रात उलमाए किराम, प्यारा दोस्तों, बुजुर्गों ऐं भाइरों, मुझा प्यारा अज़ीज़ो, अल्लाह ताला करीम कंदो आहे तो अल्लाह असां सभिनी खे हिदायत नसीब फरमाए। चओ आमीन। मदीने वारे साईं जी सच्ची मोहब्बत नसीब फरमाए, करीमन जी मोहब्बत में जियारे ऐं रब शाल इनई मोहब्बत में मौत नसीब फरमाए। अल्लाह करीम कंदो आहे त जनीअ पुरवकार रौनक मजलिस सजाई आ, खर्च कयो आ, कोशिश कई आ, दामे दिरहमे सुखने जन ताउन कयो आ। अल्लाह उन्हनि जे दीन ऐं दुनिया में वाधारो फरमाए, इज्जत ऐं माल में इजाफो फरमाए। असीं जंहिंखे अल्लाह जो क़ुरान ॿुधण जे लाइ जमो थियासीं, अल्लाह असां सभिनी जे दिलनि जी मुरादुनि खे शाल पूरो फरमाए। गलो मुंहिंजो वेठो पियो आहे, आवाज़ तव्हांजो नथो निकिरे। अले जेरनि में वेठो आहियां, अले कब्रिस्तान वारनि खे थो तकरीर कयां। ज़ोर सां जो सुभान अल्लाह। अल्लाह मदीनो ॾेखारे कयो। मुंहिंजी तबियत सही न आहे, मां सफ़ा थकल बयान मुसलसल 2 महीननि खां वठी जलसा कया आहिनि ऐं मूंखे हींअर 100 डिग्री ते बुखार आहे। बसि हाज़िरी ॻणाइण जे लाइ मुंहिंजो हाणे वाइदो कयो आहे तव्हांजी हाज़िरी भरे अचां, पर तव्हांजी मोहब्बत वारो मेड़ा को ॾिसी अल्लाह जो कसम मुंहिंजा थक लही वई। अल्लाह करीम कंदो आहे, अल्लाह तव्हां मुस्तफ़ा जे आशिक़नि जे सदके मूंखे सेहत अता फरमाए ऐं तव्हांजो अचण में पंहिंजी बारगाह में क़बूल ऐं मंज़ूर फरमाए।
अजो की ये बारोनक महफिल बचड़न जे कुरान पढ़ण पुजाइण ऐं यारी शरीफ जे सिलसिले में सजाई वई आहे। अल्लाह करीम मदीने वाले साईं जे सदके इन बचड़न के जन कुरान पढ़ियो आहे, याद कयो आहे, सीने में समायो आहे। अल्लाह इन्हनि के शाद ऐं आबाद फरमाए, कुरान जे मथां अमल जी तौफीक अता फरमाए। इन्हनि जे अबे ऐं अम्मा जे लाइ इन बचड़न के अल्लाह दुनिया आखिरत जो सरमायो बनाए। करीम रब खां दुआ है, अल्लाह करीम असां सभिनी जे औलाद के कुरान जो हाफिज दीन जो आलिम बनाए। प्यारा दोस्तों, रब जे पाक कलाम कुरान मजीद फुरकान हमीद सूरत निसा जी हिकड़ी मुबारक आयत हिन फ़कीर तिलावत कई आहे, जंहिंमें अल्लाह रब्बुल इज्जत इरशाद फरमायो त या अय्युहन नास, ए इंसानो, कद जाअकुम बुरहानुम मिर रब्बिकुम, तहकीक तव्हां जे पालणहार वटां तव्हां ॾे हिकड़ो चिट्टो दलील आयो आहे। व अंज़लना इलैकुम नूरम मुबीना, ऐं असां जे तरफ़ां नाज़िल कयो वियो आहे तव्हां ॾांहुं हिकड़ो रोशन चमकदार नूर। चओ सुभान अल्लाह। अल्लाह बिन शयुनि जो ज़िक्र फरमायो आहे हिन आयत में, बिन ॻाल्हियुनि जो ज़िक्र फरमायो आहे। रब तो फरमाए ये ॿ ॻाल्हियूं ॿ शयूं अल्लाह जे तरफ़ां। ए ईमान वारो, ए सिधी ॻोठ वारो, ए सुन्नी बाशूर बाज़मीर मुसलमानो, अल्लाह तो फरमाए मूं अल्लाह तव्हां इंसानन के पंहिंजी ज़ात जे तरफ़ां ॿ तोहफ़ा ॾिना आहिनि। अञा न ज़ोर सां जो सुभान अल्लाह। घणा तोहफ़ा ॾिना आहिनि बाबा अल्लाह जे तरफ़ां। असां कलमे पढ़ण वारनि, असां इंसाननि, असां बाननि खे अल्लाह ॿ तोहफ़ा ॾिना आहिनि, ॿ हदिया ॾिना आहिनि, ॿ इनायतूं कयूं आहिनि, ऐं ॿई तोहफ़ा हिक ॿिए खां वधीक वॾा शान वारा आहिनि, वॾा इज़त वारा आहिनि, वॾे मक़ाम वारा आहिनि। ऐं ॿुधो, जेको इन ॿिन्ही तोहफ़नि खे क़बूल करे, अल्लाह जी इन ॿिन्ही इनायतुनि खे सीने सां लाए, हीअं में हंडाए, तंहिंजे लाइ दुनिया में भी इज्जत आ, कब्र में भी निजात आ, त हशर में भी रब के अर्श जो सायो आ, त जन्नत में भी अल्लाह जो दीदार आ। सुभान अल्लाह। केड़ा ब तोहफा आहिनि? अल्लाह तो फरमाए या अय्युहन नास, सभनी इंसानन सां अल्लाह खिताब कयो, सभनी माण्हुनि सां जेके भी ज़मीन ते रहन था, जेके भी कायनात में रहन था, अल्लाह सभनी सां खिताब कयो आ। केड़ी भी कौम वारा आयो, केड़े भी कबीले वारा आयो, केड़े भी नस्ल वारा आयो, नंढा आयो वड्डा आयो, जवान आयो कुराड़ा आयो, मर्द आयो औरतूं आयो, ॿार आयो या वॾी उम्र वारा आयो, रब तो फरमाए ए इंसानो ॿुधो, कद जाअकुम बुरहानुम मिर रब्बिकुम, तहकीक तव्हांजे पालणहार जे तरफ़ां, तव्हांजे रब जे तरफ़ां, उहो अल्लाह जेको तव्हांखे पाले पियो, उहो अल्लाह जेको तव्हांखे निपाए पियो, उहो अल्लाह जेको तव्हांखे रिज़्क पियो ॾे, तव्हांखे इज़त ॾिनई, तव्हांखे बणाई, तव्हांखे ठाही, तव्हांखे सही लिंगे बणाई, तव्हांखे साह ॾिनई, जिस्म ॾिनई। जे अल्लाह तव्हांखे जिस्म जोड़े रिज़्क मुहैया कयो, उहो अल्लाह जेको तव्हांजे रिज़्क जो ज़िम्मेदार आ, तव्हांजो पालनहार आ। अल्लाह तो फरमाए सिधी ॻोठ वारो, मूं अल्लाह जे तरफ़ां हिकड़ो बुरहान तव्हां ॾे आयो आ। सुभान अल्लाह। छा आयो आ? ॻाल्हायो। बुरहान छा आयो आ? बुरहान
छा है बुरहान वञा चा दो वरी रब दो फरमाए व अंज़लना इलैकुम नूरम मुबीना ऐं उन बुरहान सां गॾु मूं अल्लाह तव्हां ते नाज़िल कयो आहे अंज़लना असां नाज़िल कयो आहे इलैकुम तव्हां ॾांहुं ए कलमे पढ़ण वारो ए इंसानो तव्हां ॾांहुं हिकिड़ो चिटो नूर नाज़िल कयो आहे बुरहान मोकिलियो आहे बुजुर्गन फरमायो मुफस्सिरन फरमायो इन बुरहान मां मुराद तुझे मुझे लजपाल सुहणन जे सरदार अड़ियन जे आधार गमगीनन जे गमखार यतीमन जे यार मिस्कीनन जे मददगार अड़ियन जे आधार असां सभनी जे अखियुन जे ठार हिए जे हार दिलुन जे दिलदार मुहम्मद मुस्तफा मुख्तार अजीजा तो फरमाए ए ईमान वारो ए कलमे पढ़ण वारो ए इंसानो ए मु रब जी ज़मीन ते रहण वारो तव्हां ॾे मुंहिंजो महबूब बुरहान दलील बणजी आयो ऐं उन सां गॾु अंज़लना इलैकुम मु अल्लाह हिकिड़ो नूर नाज़िल कयो आहे इन नूर मां मुराद अल्लाह जो क़ुरान अल्लाह जो किताब क़ुरान हमीद फुरकान मजीद जेको मदीने वारो साईं पाण सां गॾु खणी आयो आहे चओ सुभान अल्लाह अल्लाह ये तोहफा ॾिना आहिनि ब तोहफा ॾिना आहिनि हिकिड़ो मदीने वारो साईं ॿियो क़ुरान ॿुधायो शीदी ॻोठ वारो रब जो तोहफो क़बूल कंदो कहिड़ा कहिड़ा अल्लाह जो तोहफो क़बूल कंदा क़बूल कंदो सखणो हथ न खणो हाणे साईं चयो आहे हथ खणो था न जेके यारी रखंदा आहिनि से तोड़ निभाईंदा आहिनि मुझे ख्याल में तो शीदी ॻोठ वारा बेवफा न आहिनि मुझे पासे में देखो बेवफा वेठो आहे मूं संग तवज्जो जो मुझे अल्हम्दुलिल्लाह असां सब वफादार आहियूं मदीने वारे साईं सां वफा करण वारा आहियूं सुन्नीअ जो त ऐलान इहो आहे जेको मुंहिंजे मुर्शिद दिलबर साईं सेखारियो आहे जालाती अथम लालण सा तोड़ निभाईंदुसि अल्लाह जालाती अथम लालण सा तोड़ निभाईंदुसि कमज़ोर ऐं कमतर खे आधर अव्हां जो है कमज़ोर ऐं कमतर खे आधर अव्हां जो सुभान अल्लाह ही बार बच्चा घर दर या रसूल अल्लाह सिर्फ अव्हां जो जे राज रुसन सारा अल्लाह राज रुसन सारा मूल दर अव्हां जो पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या हेतरी सारी जमात आवाज मुके रुकी रहमतुल्लाह जो ॿुधण में अचे पियो पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह हिते अल्लाह फरमायो बुरहान आयो ऐं नूरे मुबीन आयो बी जगह ते अल्लाह फरमायो ए ईमान वारो कद जाअकुम मिनल्लाहि नूर व किताबुम मुबीन
तहकीक अल्लाह जे तरफा तवाजे पालनहार जे तरफा एकड़ो नूर आयो आ, बियो रोशन किताब आयो आ। बुजुर्गन फरमायो इन नूर मा मुराद, इन नूर मा मतलब मदीने वाले साईं जी ज़ात आ। इन किताब मा मुराद अल्लाह जो किताब कुरान मजीद आहे। बेली जे गाल थी वणे तो मां तकरीर न चो कया। सुभान अल्लाह तो चो न, सुभान अल्लाह चवण दी कसम आ खुदा जो टैक्स कोन लगायो आ गवर्नमेंट। ऐ तवा जे सुभान अल्लाह चवंदो न तो मां भी तकरीर करे सगंदुस, खबर पवंदी तो मानू मुजी गाल समझन था ऐ उनन जी गाल वणे थी तने सुभान अल्लाह चवंदो। चुप कयो वेठायो सफा जड़ा जे कर फलस्तीनी जे मथा इसराइली बंदूक झलियो वेठो जोर सा जो सुभान अल्लाह। मुझे आका जी तारीफ तो कया तवा के गाल नथी वणे वरी जो सुभान अल्लाह। आका हबीब मदीने जे ताजदार के अल्लाह फरमायो ए ईमान वारो ए इंसानो मु अल्लाह पंजो हबीब तवा के दिनो आहे। मुझो मुस्तफा तवा के तवा आयो वा, मुझो नबी तवा आयो वा, इन जे करे आयो वा जो तवा के मदीने वारो साईं मु अल्लाह जे तरफा दलील पढ़जी मु रब जी तौहीद ते रोशन चिट्टो दलील पढ़जी तवा के हिदायत देण जे लाए हुआ, सीधे रस्ते ते हलाण जे लाए हुआ, तवा के इल्म सिखारण आयो हुआ, तवा के हिकमत सिखारण आयो हुआ, तवा जो तज़किया नफ्स करण आयो हुआ, तवा के अल्लाह सामने लाण आयो हुआ। वो ए ईमान वारो जने मुझो महबूब आयो, मुझो नबी आयो तो उन नबी जे अचण ते तवा खुश भी थियो, उन जे फरमान ते अमल भी करे ॾेखारियो। सुभान अल्लाह। नबी आयो खुशी मल्हायूं था, मदीने वारे जे अचण ते खुश त थियूं था। वाह वाह जो मदीने वारो मिलियो आ, वाह वाह जो मुस्तफा मिलियो आ, वाह वाह जो आका मिलियो आ, बराबर खुशी मल्हायो। पर अल्लाह जो कुरान तो फरमाए नबी सा गक मु अल्लाह व अंज़लना इलैकुम नूरन मुबीना। एकड़ो चिट्टो नूर नाज़िल कयो आ, यानी कुरान नाज़िल कयो आ। ईमान वारो नबी सा दिल लायो, कुरान पढ़ंदा वञो, तिलावत कंदा वञो, पो अमल कंदा वञो, अल्लाह जी रहमत जा हकदार बणजंदा वञो। सुभान अल्लाह। गाल समझ में आई है? नबी आयो, मदीने वारो साईं आयो, अल्लाह फरमायो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन। अलबत्ता तहकीक अल्लाह ताला मोमिनन ते एहसान कयो आ, थोरो कयो आ। मोमिनन ते अल्लाह ताला वडी नेमत कई आ, वडी इनायत कई आ जो इज़ बअसफीहिम रसूला। एहसान इहो कयो अथई मोमिनन ते, एहसान इहो कयो अथई जो उन्हनि जी जान मंझा उन्हनि में मदीने वारो साईं मबूस कयो अथई। पेरिया जेका आयत खुतबे में मु पढ़ी ते में रब ये फरमायो या अय्युहन्नास, ए इंसानो नबी हड़नी मानुन जे लायो आ। को मने या न मने, को कलमो पढ़े या न पढ़े, को ईमानो आणे या न आणे, को नबी दे अचे या न अचे, अल्लाह जो फरमाए मनो या न मनो, तवा सबनी जो नबी मुझो महबूब मोहम्मद करीमा।
दुनिया जे कंहिं बि खिते में हुजो अब ॻाल्हि सम्झ में अचे थी न हे त महबूब जी तारीफ़ जे लाइ असल में मां वली जी तारीफ़ ते अचणु चाहियां थो पहुचां थो उते सुभान अल्लाह को मञे या न मञे को तस्लीम करे या न करे सीधी गोठ वारो अल्लाह तो फरमाए तमा सभनी ने मुझो महबूब अची वियो आ मञण वारा मञण था खुशी मल्हाइण वारा खुशी मल्हाइण था मुंह खराब करण वारा मुंह खराब था कन के नबी जे अचण जी खुशी के बिदत पियो चवे को नाजायज पियो चवे को हराम पियो चवे को गैर शरई अमल पियो करे चवे हर के जी पंहिंजे मन जी मुराद आ को ईसाई आ को यहूदी आ को जैन आ को बुद्ध आ को हिंदू आ को कहिड़े धर्म जो को कहिड़े खुदा जो पूजा रब तो फरमाए मन्यो या न मन्यो कायनात वारो क़यामत ताईं को नबी रहंदो तेजो नालो मोहम्मद मुस्तफा है चओ सुभान अल्लाह एकड़न न मन्यो असां इए चवंदा आहियूं जे दिल भर साईं तो चवे अची वियो रंगड़ो रची वियो अची वियो रंगड़ो रची वियो आयो नबी सरदार अल्लाह कंदो बेड़ा सभिन जा पार अची वियो रंगड़ो रची वियो अची वियो रंगड़ो रची वियो आयो नबी सरदार अल्लाह कंदो बेड़ा सभिन जा पार मोमिन सब मिलाद मल्हायो मोमिन सब मिलाद मल्हायो गॾिजी नबीअ जूं नातूं गायो गॾिजी नबीअ जूं नातूं गायो आयो अखियुनि जो ठार अल्लाह कंदो बेड़ा सभिन जा पार सुभान अल्लाह अब ॻाल्हि समझ में आई अले कोन आई असांजी त दिल ठरे पई तव्हां खे सुकून मिले पियो नबी जे अचण ते ख़ुशी थिए थी सुभान अल्लाह बराबर खुशी थी बराबर ईमान वारे के नबी जे मिलण ते खुशी थींदी छो त अल्लाह तो फरमाए आयो नबी सभनी जे लया आयो मदीने वारो हड़नी जिला नबी बणजी आ पर मोमिनन ते यो एहसान कयो अथई जो इज़ बासफीहिम रसूला मबूस मोमिनन में कयो अथई मिन अनफुसिहिम उनन जी जानन मंझा उनन जे अंदरा उनन जे खानदान मां उनन जे नसब मां उनन जे विचा मदीने वारे साईं के मबूस कयई यो अल्लाह मोमिनन ते एहसान कयो आहे सुभान अल्लाह वो छो आयो मदीने वारो छो मबूस थियो छो अल्लाह माण्हुनि दे मोकिलियो बुरहान बनाए मोकिले किथे पियो चवे त मूं रसूल बनाए मोकिलियो किथे पियो चवे त नबी बनाए मोकिलियम किथे पियो चवे त नूर बनाए मोकिलियम किथे पियो चवे मोकिलियम किथे पियो चवे अची वियो किथे पियो चवे मबूस थी वियो भला छो मोकिलियई छाजे ला मोकिलियई कहिड़े मक़सद जे लाइ आयो अल्लाह जो फरमाए इन जे करे आयो जो यतलू अलैहिम आयातिही अचण जा चार मक़सद हिन मदीने वारे जे मबूस थियण जा नाज़िल थियण जा असां गुनहगारनि ते नबी बणजी अचण जा चार वॾा मक़सद हिन पहिरियों मक़सद इहो आहे रब तो फरमाए यतलू अलैहिम आयातिही मदीने जो ताजदार इन जे करे मबूस थियो जियां उन अल्लाह जो आयतूं तव्हां खे पढ़ी बुधाए
कुरान पढ़ी बुधाए, नबी जो फरमान पढ़ी बुधाए, अल्लाह जो कौल पढ़ी बुधाए, रब जो हुक्म बुधाए, अल्लाह जो बयान करे, रब जा अहकाम बुधाए, अल्लाह ताला जा फरमान बुधाए। ए ईमान वारो मदीने वारो जेको चवे थो, जेको गालाए थो, जेको बोले थो, जेको बुधाए थो, या का मामूली गाल नाहे, का आम लफ्ज नाहिन। वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयु यूहा। अन्ना जोर साचो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अल्लाह फरमाए पांजी ज़ात ते नथो ॻाल्हाए, यतुल मायाती ओ यो जो आयत ॿुधाए तो यो पंहिंजे तरफ़ां नथो ॿुधाए, पंहिंजी ख्वाहिश ते नथो ॻाल्हाए, पंहिंजी ज़ात जे तरफ़ां नथो ॻाल्हाए। जेको ॻाल्हाए पियो, जेको ॿुधाए पियो, जेको बयान करे पियो, सीधी ॻोठ वारो क़ुरान तो फरमाए यो अल्लाह जे तरफ़ां वही पियो ॻाल्हाए। सुभान अल्लाह। ॾिसण नबी जो हर हर कौल शान वार, बुद्ध त दिल ठरी थी पवे। पोयां माण्हू सॼी ॿ टे कलाक तकरीर करे, ॿ टे कलाक माण्हू बयान करे, पर उते हिकड़ी हदीस नबी जी बयान थिए न त मदीने वारे जी हदीस में चसी पंहिंजो, लज़्ज़त ही पंहिंजी, सुकून ही पंहिंजो आहे। मुंहिंजे मुर्शिद दिलबर साईं वरी दाह कई, चे तो गुलाबन जी खुशबू पिरिय जे पघर में आहे, नूर उन जे अखर ऐं अखर में। नचे व सुभान अल्लाह। गुलाबन जी खुशबू, गुलाबन जी खुशबू पिरिय जे अखर में आहे, नूर उन जे अखर ऐं अखर में आहे, नूर उन जे अखर ऐं अखर में। मरीज़न ले मरहम लुआ बेदहन आ, मरीज़न ले मरहम लुआ बेदहन आ। विझण सां मिठाई थी, विझण सां मिठाई थी, खारे खुहर में आहे, नूर उन जे अखर ऐं अखर में। गुलाबन जी खुशबू, गुलाबन जी खुशबू पिरिय जे पघर में आहे, नूर उन जे अखर ऐं अखर में। जोर सां चओ सुभान अल्लाह। पढ़ो सल्लल्लाहु। साईं करीमन फरमायो मन सल्ला अलैहि मर्रतन सल्लल्लाहु अलैहि अशर मर्रा, जेको हिकड़ो दफ़ो मूंते दुरूद पढ़े अल्लाह उन जे मथां पंहिंजूं 10 रहमतूं नाज़िल फरमाईंदो, 10 उन जा गुनाह मेटे छॾींदो आहे, 10 उन जा दर्जा बुलंद कंदो। 100 दफ़ा तो चवां दुरूद पढ़ो, अलाए कहिड़ो मथे ते बार पियो तो दुरूद पढ़ो ई कोन, वॾे आवाज़ सां पढ़ो सल्लल्लाहु। सुभान अल्लाह। यतलू अलैहिम आयातिही, नबी जे अचण जो पहिरियों मकसद इहो आहे त तव्हां खे कुरान जूं आयतूं सेखारे।
अल्लाह जो आयतूं ॿुधाए वयो ज़कीहिम ऐं उन्हनि खे यानी मोमिननि खे तज़कियो करे ॾेखारे उन्हनि जे नफ़्स जो तज़कियो करे उन्हनि जे अंदर खे पाक करे नबी जे अचण जो ॿियो मक़सद मबूस थियण जो ॿियो मक़सद जेको अल्लाह मोकिलियो महबूब जे अचण जो ॿियो मक़सद इहो आहे त मदीने जो ताजदार लजपाल नबी असांजे बातिन खे पाक करे ॾेखारे एकड़ी ज़ाहिर जी मेर हूंदी आहे ज़ाहिर में मिट्टी लगंदी आहे मेर लगंदी आहे तेल लगे मिट्टी लगे कपड़ो खराब थे खाधो पीतो लगे कपड़ो मेरो थींदो आहे हवा उथे त ॾाढ़ी ते गिरदो गुबार पवंदो आहे चेहरो खराब थींदो आहे उहो वेझण सां मलण मटण सां साबुण हणण सां लहंदो आहे पर हिकड़ी गिरदो गुबार हिकड़ी बीमारी हिकड़ी मेरा अंदर के भी लगंदी आ बातिन के भी लगंदी आ उहा मेरा हसद जी आ गुनाहन जी आ इनाद जी आ कैसा बुग़्ज़ रखे कैसा वेर रखे कैसा दुश्मनी रखे गुनाह जे बारे में सोचे बेहयाई जे बारे में सोचे बुरे कम जे ला सोचे जो हक खावा फलानी जगह ते चोरी कया सिन्हा कया बदकारी कया मनसूबा बंदी ठाईंदो आ इन सा दिल बीमार थी वेंदी आ दिल संग जी वेंदी आ मुझे आका फरमायो जियां लोह ते संग लगंदो आ तियां दिलुन ते बि संग लगी वेंदा आहिनि दिलियूं बि कटजी वेंदियूं आहिनि दिलियूं बि कारियूं थी वेंदियूं आहिनि अल्लाह फरमायो वयो ज़कीहिम मदीने वारो साईं आयो इन जे ला त तव्हां जे अंदर जी कट खे लाहे जियां पाण नूर वारो आ तियां तव्हां खे बि नूर वारो बणाए छॾे अले ॻाल्हि सम्झ में आई अले कोन आई मूं चयो न हे जगह बातिन अंदर ॿाहिरि जेका गिरदो गुबार लगंदी आहे हाणे ॾिसो माण्हू हिकिड़ो वॻो पाए सुबुह ताईं मेरो थी थींदो आहे अच्छो वॻो जल्दी मेरो थींदो आहे जे रंगीन हुजे तो थोड़ो देर सां मेरो नज़र ईंदो पर मेरो थींदो आहे काशे लगी वञी उनखे धोअण जे लाइ साफ़ करण जे लाइ माण्हू वॉशिंग मशीन हलाईंदो उन में साबुण विझंदो उन में सर्फ विझंदो उनखे हलाईंदो ॿ टे फेरा ॾींदी मशीन त कपिड़ो जॾहिं उन मशीन मां ॿाहिरि निकिरंदो त अच्छो उजलो थी चमकदार थी निकिरंदो आहे ॼण नओं हुजे सुभान अल्लाह दिल बीमार थी पवे गुनाहन जे करे बदकारियुन जे करे बेहयाई जे अमलन जे करे अंदर मेरो थी वने दिल बुराई में भरजी वने जडे गुनाहन जे करे अंदर पलीत थी वने मन मेरो थी वने त नेकी जी गाल न वणदी आ दाढ़ी न वणदी नमाज न वणदी नंदण न वणदो अल्लाह जो जिक्र न वणदो कुरान जी तिलावत न वणदी मस्जिद में वेहण न वणदो दीन जी गाल न वणदी तकरीर न वणदी आलिमन जो खिताब न वणदो चलो बस हाणे जान छॾे मुल्ला सा भत हाओ कि न थोड़ो की मौलवी नमाज पढ़ण में देर करे ईंदा व सही नमाज ते नमाज पढ़ण ईंदा हिकिड़ो मिंट रुकी मस्जिद जो इमाम इमामत में जमात में देर कराए न इए कावड़ कंदा जण मौलवी दे लख लहणा हो जा जंहिंजी घर में दबकीअ ते नालो लिखियल न आहे सेब मौलवी जे कावड़ जी ॾिठा अथव अहिड़ो कांबू खाना ई त वॾेरे सां खाई ॾेखा के पुलिस वारे सां खाई ॾेखा सच्ची कावड़ अचे मस्जिद जे मौलवी ते कंदा तव्हां जो नौकर आहे तव्हां जे पीउ जो नौकर आहे जो मौलवी ते कावड़ वरी खिल कंदा मौलवी हलवो था खाए अब अल्लाह तो खाराए तोखे नथो खाराए त पंहिंजी क़िस्मत ते रो तू शराब तो पी तू चर
अले गाल समझो ता असल में यह गाल चवण जो मकसद यो आहे त तवा के अल्लाह खौफ पैदा थे गुनाहन जी हरामकारी खाइण छडे दियो त अल्लाह तवा के इज्जत वारो हलवो खाराईंदो सुभान अल्लाह तवज्जो दियो जडे दिल गुनाहन में मेरी थी वने दिल बेहयाई में मुब्तला थी वने नेकी जी गाल न वणदिया नमाज जो अजान जो आवाज अचे दिल को न चवंदी त नमाज से वणा भली मस्जिद जे दर ते वेठो हुजे मस्जिद जो दर दुकान या घर मस्जिद सा कयो पियो आ अंदर मेरो आ त नमाज ते अचण ते दिल को न चवंदी पर मेलन ते पंध ते घर हुआ दिल साफ हुआ अजान जो आवाज बुधंदो सब कम छड़े अवलो अल्लाह जे दर ते पंजो छबीने न्याज रब जे आडो झुकाईंदो छो त रब जो हुक्म आहे साहबिया अखिन का नाबीना मदीने वाले साईं जो गुलाम आका करीम की बारगाह में आयो रसूलुल्लाह जी दरबार में आयो या रसूल अल्लाह अखिन का वडो आया दिसी न थो सका मुजा महबूब अब विच में वही रजानी वही कुरान ॿुधो न ते तवा डिस्टर्ब जा जो त तहां का वधी मां थको पियो हथ कढंदे देर कोन कोस मां पढ़ो सल्लल्लाहु अलैहि सुभान अल्लाह सहाबी जी पे कयम अर्ज कई या रसूल अल्लाह अखिन का वडो आया मस्जिद नबवी का घर परे आ मुखे इजाजत दियो त मां घर में नमाज पढ़ा जमात जेला मस्जिद में ना जा नबी सही फरमायो बुता आवाज अजान जो तुझे घर तक पहुंचे तो या न बिलाल बांग दे यो आवाज तुझे घर पहुंचे तो या न अर्ज कर हाओ या रसूल अल्लाह आवाज पहुंचे तो नबी सही फरमायो जेकरे अजान जो आवाज अचे तो दिल अज़िमा ब्या कम छडे चे मस्जिद में नमाज पढ़ंदो कर उन सहाबी छा कयो नाबीन सहाबिया अखिन का वडो आ दिसी न तो सके सुभान अल्लाह पंहिंजे घर का मस्जिद नबवी ताईं हिकड़ी डोर बधाए छई रस्सी बधाए छई जडे अजान जो आवाज ईंदो हुयो त रस्सी मां हथ वजी सिधो मस्जिद में ईंदो हुयो अचे नमाज पढ़ंदो हुयो दिल पाका अंदर पाका ते नमाज वणे पई रोजो वणे पियो ज़कात वणे पई खैर खैरात वणे पई अमल वणे पियो पुट अज जेका दिल तुजी नेकी करण जेला नथी चवे भलाई करण जेला नथी चवे इन जो सबब इहो आ जो तुजो अंदर कारो आ तुजी दिल मुर्दा है तुजो अंदर गुनाहन करे मेरो थी वियो आ या दिल कीअं पाक थी अंदर किया उजरो थींदो अल्लाह बातिन के किया पाक कंदो रब तो फरमाए वयुज़कीहिम यो मदीने वारो साईं अंदर के पाक करण आयो आ जे चाहो ता दिल नूर वारी थे अंदर पाक थे त नबी जी गुलामी इख्तियार कयो मदीने वारे जी मोहब्बत सीने में समायो जे दिल में मुझे हबीब जी मोहब्बत अची वने शीदी गोठ वारो उन जो ज़ाहिर भी पाक थी विंदो त बातिन भी अल्लाह मुसफ़ा मुजल्ला बनाए छॾींदो वरी जो सुभान अल्लाह रब तो फरमाए बियो मकसद नबी जे अचण जो वयुज़कीहिम नबी तवा जो तज़कियो करण आयो आ ऐं पियो वयो इल्मुहुल किताब वल हिकमा पियो मदीने वारो साईं तवा के किताब जो इल्म सेखारण आयो आ
वरी जो सुभान अल्लाह मदीने जो ताजदार मुझो लजपाल नबी सुनन जो सरदार इन जे करे आयो आ त जाहिलन के इल्म सिखारे जाहिलन के आलिम बनाए जेके अण पढ़िया हिन अण सुधरियल हिन अण जान हिन मदीने जो ताजदार आयो जे उन्हनि के इल्म वारो बनाए नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक हजरत उस्ताजुल उलमा शेखुल हदीस व तफसीर किबला पीर तरीक़त ताबे शरीयत किबला सासी मोहतरम काजी अहमद दामत बरकातुहुल आलिया जन महफिल में तशरीफ फरमा थिया साईं के भली का जैसी साईं ने स्टेज पे तशरीफ फरमा देते जिक्र के ला इलाहा इल्लल्लाह बुलंद बुलंद आवाज ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूल अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह जो कि इन बाबरकत जा रूह रवा बक़ियतुस सल्फ हजरत अल्लामा व मौलाना शेखुल हदीस व तफसीर क़िबला उस्ताद मोहतरम क़िबला साईं काजी मोहम्मद अहमद नईमी मुजद्दिदी सज्जादा नशीन दरगाह आलिया ओडियारा शरीफ मोहतम में आला दारुल उलूम अनवार मुजद्दिदिया नईमिया गरीबाबाद अचण ते खुशामदीद चऊं ता जज़ाकुमुल्लाह तआला फिद दारिन जुमला है बाबा अॻियां अॻियां थी वियो तव्हांजी महिरबानी एकड़ो दफ़ो दुरूद शरीफ पढ़ो सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह पढ़ो पढ़ो दुरूद पढ़ो सल्लल्लाहु अल्लाह जो कुरान तो फरमाए वयो अल्लिमुहुल किताब अल्लाह ताला जो हबीब इन जे करे मबूस थियो मदीने जो ताजदार इन जे करे आयो जी किताब जो इल्म सिखारे इल्म सिखारे इल्म वारो बनाए महबूब आयो गाफिलन के गिफलत मा कढण जेला जाहिलन के जहालत मा कढण जेला उनन के आलिम बनाइण आयो मानू चवंदा नबी वट इल्म नाहे पर कुरान तो फरमाए ए दुनिया वारो इल्म आहे ही हो जेको मदीने वारो ताजदार तवा के सिखारे पियो बराबर तवा केमिस्ट्री पढ़ो बायोलॉजी पढ़ो तवा बॉटनी पढ़ो जूलॉजी पढ़ो तवा फिजिक्स पढ़ो मैथमेटिक्स पढ़ो तवा मेडिकल साइंस पढ़ो तवा सभई पढ़ो अर्दियात समावियात हर शय पढ़ो पर ए कायनात वारो असुल इल्म इहो वा जेको तवा के दुनिया में भी नफो दींदो आखिरत में भी नफो दींदो वो इल्म इहो वा जेको मदीने जो ताजदार सिखारण आयो सुभान अल्लाह सुभान एड़ो इल्म जे हुसूल जो ज़रियो आ जेको मु अल्लाह वठा जेके मु रब वही जो नालो दिनो आहे तवा दुनिया वारन वट वींदो कंहिंजे आॾो कोॾा खोड़े पढ़ंदो उन इल्म के सीना दर सीना या किताबी इल्म सरबो आ पर रब हिकड़ो इल्म पंहिंजे हबीब खे ॾिनो जंहिंजे लाइ फरमाई व अल्लमक मा लम तकुन तअलम ओ मुंहिंजा महबूब जेको तूं न ॼाणंदो हुए मूं अल्लाह उहो समूरो इल्म तोखे ॾेई छॾियो सुभान अल्लाह एडो इल्म नहीं सीधी कोठ आशिको जो रब्बे कायनात मदीने वाले साईं के बसरी इल्मी ओडिनो वेठा जमीन ते हुया
कुरान तो फरमाए वतरल मलाइकत हाफीन मिन हौलिल अर्श ओ हबीब अर्श जे चौधारी जेके मलाइक पहरो पिया ॾियनि फिर पिया मुंहिंजा हबीब तूं हबीब उन्हनि खे ॾिसी रहियो आहीं। कराची जो मुल्लो तो चवे त नबी के भित जे पासे जी ख़बर न आहे पिटिया अंधा तो वनी मुल्लन वट पढ़ियो आ साईं काजी साहब जेड़े आलिम वट पढ़िया त इश्क मोहब्बत इल्म सां गड इश्क जी भी तमार सेखारई हा समझ में अचई हा सखणो इल्म फ़ाइदो न ॾींदो आ कुछ अदब भी फ़ाइदो ॾींदो जोर सां जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह। टे शयूं थियूं मदीने वारे साईं जे अल्लाह इल्म वारो बणायो इल्म ॾिनई त जीअं असां गुनहगारनि खे इल्म सेखारे असां ॻाल्हायूं तुंहिंजे मुंहिंजे वात मां लफ़्ज़ निकिरे को हक़ा को नाहक़ा को सही आ को ग़लत आ को साईं मुंहिंजा लफ़्ज़ अखलाक वारो आ को बुरे अखलाक वारो आ पर मुंहिंजा दोस्तो तुंहिंजो मुंहिंजो नबी जॾहिं ॻाल्हाए न जेको लफ़्ज़ वात मां कढे सो हक़ा सो सच्चा सो अखलाक वारो आ सो ई इल्म वारो लफ़्ज़ आहे न चई सुभान अल्लाह। गाल खत्म थी वई टे शयूं मिली वियूं हिकिड़ो क़ुरान आयत नबी सेखारे ॿियो तज़किया नफ्स भी करे पियो टियों मदीने वारो साईं इल्म भी सेखारे पियो गाल खत्म थी वई इन टिन शयुनि में सॼी दुनिया अची वई हर शइ अची वई काइनात दुनिया आखिरत जा नफ़ा अची विया फ़वाइद समरात मिली विया पर अल्लाह तो फरमाए अन्या चौथो मकसद भी नबी जे अचण जो आहे सो आहे वल हिकमत ए दुनिया वारो मदीने वारो साईं तव्हां के कुरान खां अलावा तज़किया नफ्स खां अलावा इल्म सेखारण खां अलावा मदीने वारो साईं हिकमत सेखारण आयो आहे। छा सेखारण आयो आहे हिकमत या इल्म का अलग शय तज़किया नफ्स का अलग शय आयात जी तिलावत का अलग शय मौला इन हिकमत मा मुराद छा है अल्लाह तो फरमाए या अल्लाह जी अता है रब जी इनायत युतिल हिकमत मन यशा रब जंहिंखे चाहींदो आहे उनखे हिकमत वारो बनाए छॾींदो वमन यूतिल हिकमत फ़क़द ऊतिय ख़ैर कसीरा जंहिंखे अल्लाह हिकमत वारो बनाए हिकमत अता फरमाए रब तो फरमाए उनखे गोया के समूरो जो समूरो ख़ैर ॾेई छॾियो अथई। चओ सुभान अल्लाह। नबी ये चार शयूं खणी आयो हाणे इल्म आलिम विराईंदा है तव्हां के इल्म खपे आलिमन वटि वञो तव्हां के इल्म ॾींदा ॿ शयूं यतलू अलैहिम आयात ये आयत आलिम ॿुधाईंदा तव्हां के इल्म आलिम ॾींदा ॿ शयूं तज़किया नफ्स ऐं हिकमत इहे शयूं वरी अल्लाह जे वलियन वटि रब रखायूं जोर सां जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हिकमत एड़ी शया तज़किया नफ्स एड़ी शया जेका किताब मां न मिलंदी आ हिकमत के अखरन में लिखल नाहे लफ्ज़न में लिखल नाहे हे अल्लाह जी अता है जेके हिकमत वारो बनाए वो मदनी फैज़ मुस्तफ़वी फैज़ हिकमत वारो सीनन जे ज़रिए सीनन में मुंतकिल कंदो अल्हम्दुलिल्लाह इन हिकमत जा वारिस मदीने वारे साईं जी उम्मत में अल्लाह ताला असा सुन्नियुनि जे बुज़ुर्गन के बनायो आहे। किताब त लख माण्हू पढ़नि था मदरसा त लख खोलियो वेठा आहिनि साईं मुंहिंजा बुखारी भी पईया मुस्लिम पईया अबू दाऊद भी पईया फिक़ह भी पढ़ाइन था साईं मुंहिंजा उलूम भी पढ़ाइन था फनी
किताब पढ़ाइनि था पर मिठा नफ़ो नथो मिले अदब नथो मिले नबी जी सुञाण नथी मिले अल्लाह जो कुर्ब नथो मिले ये शयूं मिलन थियूं त अल्लाह ताला या रसूल अल्लाह चवण वारन सुन्नी बुज़ुर्गन जे हुजूर में रखायो वरी जो सुभान अल्लाह हुजूर गौसुल आज़म पीराने पीर फरमाइंदा तवज्जो मुझे फरमाइंदा 40 साल मूं किताब पढ़या घणा साल 40 मदरसे में पढ़ायूं एतिरो इल्म सिखियुसि जो इल्म पढ़ंदे कुतुबियत जे दर्जे ते वञी फाइज़ थियुसि साईं किला जे ॾाढो मां तकरीर करे नथो सघां मां लाइक आहियां जो हेॾे वॾे आलिम जे साम्हूं मां वेही ॻाल्हायां मुख़्तसर बाक़ी 5-10 मिंट बाक़ी पोइ साईं ख़िताब फरमाईंदा तवज्जो जो मुड़े ध्यान मुड़े आवा गौसुल आज़म पीराने पीर महबूब सुभानी एड़ो शान वारो वली हुयो जो फरमाए तो मुंहिंजो कदम हर वली जी गर्दन ते आ वरी जो सुभान अल्लाह गौसुल आज़म तो फरमाए 40 साल इल्म पढ़ियोसि इल्म पढ़ंदे कुतुबियत जे दर्जे ते वञी पहुतुसि पर इल्म में मूंखे हिस्स न पियो मिले मोहब्बत न पई मिले लज़्ज़त न पई मिले हिकड़े ॾिहाड़े ख़्याल आयो त बगदाद में मुखां वॾा आलिम वेठा आहिनि साहिब बसीरत फसाहत बलागत ॼाणण वारा होशियार दानिशमंद आलिम वेठा आहिनि वो अरबी था मां अजमी आया कीअं हिते वेही पढ़ाया कीअं दर्स ॾियां इन सां बगदाद खां ॿाहिर निकतुसि शहर खां फ़ासिला तय करे अहिड़ी जाइ ते पहुतुसि अहिड़ी जॻह ते पहुतुसि जो मुंहिंजो खाधो ख़त्म थी वियो पाणी ख़त्म थी वियो अहिड़ी मंज़िल ते पहुतो आहियां साईं जन फरमायो त उन जे करे बेहाल थी वियुसि बेहोश थी ज़मीन ते पियो आया मानू न हुया मखलूक न हुई अकेलो अब्दुल कादिर हुयुसि बेहोश थियुसि हिकड़े वारीअ जे दर ते अचानक होश आयो झांखणी जो ॾिसां त पट ते नाया कंहिंजी हंज में सुतल आहियां नेण खणी ॾिठुम नज़र खणी ॾिठुम ॿियो कोन रहमत लिल आलमीन मोहम्मद मुस्तफा नबी अखिनानो आका काम करे छॾियो मेहरबानी करे छॾियो साईं जन फरमायो ओ अब्दुल कादिर ओ बचड़ा तुंहिंजी ड्यूटी त बगदाद में हुई तूं किने पंध करे निकतो ही हेॾे छो छॾे आयो ही या रसूल अल्लाह बगदाद में वॾा आलिम आहिनि फसाहत ॼाणण वारा बलागत ॼाणण वारा मुंहिंजा आका उन्हनि वटि जो वियुसि त मां अजमी कीअं उन्हनि साम्हूं दर्स ॾियां नबी साईं फरमायो ओरे आ अञा वेझो कयुनि बात जी लुआब दहन कड़ी 7 दफा दस्तगीर तो फरमाए मुझे बात में विधि अथन एक दफो न बदफा न 7 दफा लुआब दहन कड़ी मुझे बात में विधन साईं जन फरमायो जियां जियां महबूब जो फैज़ सीने में वञे पियो मुझे के 40 साल किताब पढ़या लफ्ज़ पढ़या सुभान अल्लाह मूं भायो इल्म इहो हुई कोन इल्म त हे आ जेको मदीने वारे साईं मूंखे सेखारियो वरी जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह गौसुल आज़म पीराने पीर तो फरमाए जेका शे न पियो ॼाणा नबी सुने जे इन फैज़ सां उहा ॼाणे शे ॼाणे वरितो क़ुरान सॼी ज़िंदगी पढ़ियम हदीसूं सॼी ज़िंदगी पढ़ियम पर उहा समझ तॾहिं आई जॾहिं मदनी फैज़ नसीब थी अञा ज़ोर सां जो सुभान अल्लाह तो वापस बगदाद से वापस आए दरवाजे ते जो पोतुस इए लगो जो बगदाद वारा मुझे इंतजार में बैठा हुए नंढा वड्डा नौजवान कुराड़ा ताजिर तवंगर तबीब सब पंहिंजा दुकान बंद करे
कमकार छड़े मुझे साम्हूं अचे बीठा छा पिया चवनि त मदद कर मूं निमाणीअ जी मिठा महबूब सुभानी आए मदद कर मूं निमाणीअ जी मिठा महबूब सुभानी करे वार वेगाणीअ जी अची रस जवान जीलानी जोर सां जो सुभान अल्लाह पोइ हीअं जो तकरीर करण वेंदा हुया त बगदाद जा वॾा वॾा आलिम फिक़ह ॼाणण वारा इज्तिहाद करण वारा मुजतहिद हूंदा हुया मुंझंदा हुया त दस्तगीर जे दर ते ईंदा हुया उन्हनि जे ग़लतियुनि जा इज़ाला दस्तगीर फरमाईंदो वरी जो सुभान अल्लाह अब आप पढ़िया जड़ो हो तेड़ो है न उस्ताद जो फर्क पवंदो आहे अगवान जो फर्क पवंदो आहे याद रखो उस्ताद सब कुछ आहे शेख सब कुछ आहे पंहिंजो उस्ताद सुञाणी वठो त तव्हां जो इल्म सिखो था कंहिंखां था सिखो असां मदरसे पढ़िया आहियूं असां मदरसे में फ़लसफ़ो पढ़ियो आहे मंतिक़ पढ़ियो आहे आलिम वेठा पुछा फ़लसफ़ो सॼो जो सॼो ज़िंदगी सां भरियल आहे कुफ़्र ई कुफ़्र आहे इल्हाद ई इल्हाद आहे फ़लसफ़े में बुकरात सुकरात अफ़लातून उन्हनि जा नज़रिया कुफ़्र सां भरिया पिया असां पढ़ियो आहे पर असांखे पढ़ाइण वारा उहे आलिम जन फ़लसफ़ो पढ़ायो त उन फ़लसफ़े में बि मदीने वारे जी मोहब्बत बि पढ़ायो वरी जो सुभान अल्लाह मुल्ला जामी मानू पढ़ाए तो नहव सिखे पर को आशिक पढ़ाए तो उन नहव जे जुज़ियुन कुलियुन मझाब लफ्ज़न मझाब कवानीन मझाब तोखे मदीने वारे जी मोहब्बत पे सिखाए सर्फ जूं गर्दानू पढ़ को सखणो मौलवी हुंदो त ज़रबा ज़रबू पढ़ाईंदई पर को आशिक हुजे न इन सर्फ जे सीगन मझा कवानीन मझा गर्दन मझा सगीर कबीर गर्दान मां अल्लाह उन जे हबीब जी मोहब्बत कदी ॿुधाई ॻाल्हि समझो था लेकिन समझो बाबा छो हिकड़ा रुकी आलिम हुंदा आहिनि हिकड़ा हुंदा आहिनि हकीम हिकड़ा हुंदा आहिनि आलिम ॿिया हुंदा आहिनि हकीम उहो आहे जेको मदीने वारे जो फैज़ सीना तर सीना हासिल करे वेठो सखणो आलिम उन में इल्म पढ़ण सां गुरूर ईंदो आहे तकब्बुर ईंदो आहे मुंहिंजा किताब आलम फरमाइनि था मुंहिंजा मिठड़ा दिलबर साईं मुर्शिद इल्म आइन लाम मीम इल्म लिखो आइन जो ये वात खुलियल जेको इल्म जो तालिब हुंदो आहे उन के तड़प होंदी है उन के शौक होंदो आहे किताबन पढ़ण जो इल्म हासिल करण जो मुख्तलिफ किताब पढ़ंदो मुख्तलिफ आलिमन वट वेंदो त इल्म अचे आइन ये वात खुलियल हुंदो आहे जेको अचे वो पढ़ंदो वेंदो हिकड़न के शौक थींदो आहे दुनिया जो पर बुजुर्गन फरमायो आहे त हसीन औरतुन में एड़ी लज्जत नाहे जेड़ी अल्लाह वारन के अल्लाह किताबन में किताबन जे मुताले में लज्जत अता फरमाई जडे घणो इल्म अची वने न लाम वरी खड़ो इल्म अचण सां माण्हू में गुरूर अची वेंदो तकब्बुर अची वेंदो वॾाई अची वेंदी ॾिठा अथव न आलिमन में मिड़ी गुरूर सवायो हूंदो आहे मिड़ी सवा गुरूर हूंदो आहे छो तो इल्म पढ़िया उन्हनि खे ख़बर माण्हुनि खे हिन शइ जी ख़बर कोन्हे का इल्म पर जॾहिं उहो आलिम के हिकमत वारे के अल्लाह वारे वटि वञी गोॾा खोड़े वेहे त उहो मीम वांगुरु ईअं छको थी वेंदो वरी जो सुभान अल्लाह गुरूर सां इल्म न मिलंदो आहे तकब्बुर सां इल्म न मिलंदो आहे बुजुर्गन फरमायो त मींहुं वसंदो आहे जहिड़ो जबलनि ते मींहुं वसे तहिड़ो पटनि ते मींहुं वसंदो आहे पर जबलनि ते पाणी वही वेंदो नफ़ो हासिल न कंदा आहिनि फसल साईं मुंहिंजा साबिक़ उते थींदी आहे जिते पाणी जमो थींदो
समझो दाले को ना समझो शाह लतीफ भिठाई फरमायो तो सभई सुहागणियों सबनी इचिया हार पर मिलो उन्हन यार हेठायूं हलन जे सभई सुहागणियों सभनी इचिया हस पसण कारण पिरियले वदा कयाऊं वस ढोल तनी जे गस हेठायूं हलन जे वरी जो सुभान अल्लाह इल्मी वा सखणो इल्म तो गुरूर हुंदो वा उनमें तकब्बुर हुंदो वा उनमें वडाई हुंदी आ पर जडे हिकमत अची वने इल्म सां गड वयो अल्लिमुहुल किताब वल हिकमा मदीने जो ताजदार इल्म दिनई जडे हिकमत दिनई हकीमन का हिकमत मिली तो गुरूर पाड़ो पट जीवियो वडाई तकब्बुर जा थाना निकरी विया इज्जत अची वियो आजिज़ी अची वई पो रब फरमायो व इबादुर रहमान लज़ीन यमशून अलल अर्द हौना रहमान जा बंदा उहे जेके ज़मीन ते आजिज़ी इनकसारी सां हलंदा आहिनि ज़ोर सां जो सुभान अल्लाह तव्हां खे ये चार शयूं खपनि बा कुरान जी तिलावत तज़किया नफ्स इल्म ऐं हिकमत या तॾहिं मिलंदी जॾहिं मदीने वारे साईं जे उम्मत जे वलीअन सां दिल लाई के या रसूल अल्लाह चवण वारे आशिक जे दर ते वेंदो तॾहिं करम नवाज़ी थींदी अल्लाह ताला शाल अमल जी तौफीक अता फरमाए रब मुंहिंजो चवण मुंहिंजो हले ई कोंदो हे मां पढ़ी कोन सघंदुसि हींअर बी वाई तो बुधाया था इन लफ्ज़न में है पेरे पवंदी सान चवंदी सान अल्लाह पेरे पवंदी सान चवंदी सान रही वञ रात बंभोर में अल्लाह अल्लाह पेरे पवंदी सान आर्य जाम जा हो अल्लाह उठत आर्य जाम जा सरतू जाम जा भेनर जाम जा अदियूं जाम जा वागू वठंदी सान चवंदी सान वागू वठंदी सान चवंदी सान रही वञ रात बंभोर में अदियूं अब्दुल लतीफ चे लोचे लहंदी सान चवंदी सान लोचे लहंदी सान चवंदी सान रही वञ रात बंभोर में रही वञ रात अल्लाह मुझो तव्हां जो बारगाह में कबूल मंज़ूर